मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में, वहाँ मज़हब किताबों में, यहाँ कुरान सीनों में। काबिल सद एहतराम मुझा मुअज़्ज़िज़ दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरों, अजो 21 रमज़ान मुबारक जी रात 1447 हिजरी कंबर शहर जी इन बाईपास में इन बिरोहिन जी इन महले में बिरादर अजीज हर दिल अजीज मुजाहिद मिल्लत कारी गुलाम हैदर बिरोही साहब अल्हम्दुलिल्लाह हिन पंहिंजी बिरादरी जी हिननि घरनि जी विच में हिकिड़ो प्लाट ख़रीद करे उन जाइ ते अल्लाह जी पाक घर जो बुनियाद रखियो। आस्ता आस्ता ग़ुर्ब जे हिसाब सां अल्हम्दुलिल्लाह मस्जिद शरीफ जो हिकिड़ो वॾो प्रोग्राम उनके दिल में आयो जो तमाम वडी वसी मस्जिद जो बुनियाद रखियो आहे जेका लिंटन ताईं पहुती है। कारी गुलाम हैदर जो मेहनतूं अवां जे अॻियां के लिकल छुपल न आहिनि। से अब्दुल रज़ाक साहब जी बाईपास फाटक वारी मस्जिद में उते मदरसो जो कायम थियो उते भी हुन जूं मेहनतूं अल्हम्दुलिल्लाह उन मदरसे मां भी मस्जिद मां भी कई कुरान जा हाफिज फारिग थिया उन जूं दस्तारबंदियूं थियूं अयां ताईं उते मेहनत कन पिया। वरी हिन पंहिंजी हिन नंढड़े हिकिड़े महले में मस्जिद मदरसे जो इनकाद कियो आहे ऐं इंशाअल्लाह थोड़नि ॾींहंनि में अवां ॾिसंदो कारी साहब जो इखलास ऐं मेहनत ऐं तव्हां हिन बिरोही बिरादरी ऐं मुसलमान जेके भी आहिनि इन जे मेहनतुनि सां इंशाअल्लाह इहा मस्जिद पाए तकमील ताईं इंशाअल्लाह पहुचंदी। सभु ॾाढा चओ इंशाअल्लाह। अल्लाह जाॾो त का देर कान्हे, अल्लाह चए कुन त फयकून, थी त थी पवंदी। रब तबारक व तआला ॾिसे पियो ते हिननि खे जो मां माल ऐं दुनिया ॾिनी आहे त इहे छा मुझे घर ते का मदरसे ते को ख़र्च कनि था या ॾींहों ॾींहुं पंहिंजूं ठाहियूं था दावत। मुंहिंजा मोहतरम दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरों, कारी साहब जी मस्जिद में अञा छत न पई आहे, उन जे बावजूद भी कुरान पाक जे ख़त्म जो प्रोग्राम कयो। साईं कारी मोहम्मद अली साहब नारे जे साहब 21 रातियूं इन छत भी न हुजण जे बावजूद मथों शामियाने जो टुकड़ो ॾेई करे कुछ सर्दी हुई के ख़बर आहे इन मस्जिद में अॼु कुरान पाक जो ख़त्म पूरो थियो ऐं रात भी उहा 21 रमज़ान मुबारक जी रात थी सके तो त मथां लैलतुल क़द्र जी भी रात थी सके थी ऐं अॼोकी रात उहा आहे जो मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बिरादर हसन हुसैन जे बाबे फातिमा साइन जे घोट असां देवबंदियुन सुन्नन जे इमाम सिर जे ताज मुझे सोने मौला अली शेर खुदा जी शहादत जी रात ऐं मुझो सोनो अली कूफे जे जामे मस्जिद में शहीद थी विलादत काबे में शहादत मस्जिद में। तो सुभान अल्लाह। तो मुझा मोहतरम दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरों, रमज़ान मुबारक बरकत वारो महीनो जंहिंजा 20 ॾींहं गुज़री विया। अॼु आख़िरी तुकुम मिनन नार जी पहिरीं रात, पहिरियों ॾहो रहमत, ॿियो ॾहो मग़फ़रत, टियों ॾहो जहन्नम खां छुटकारे जो। रमज़ान जीअं कुराड़ो थींदो थो वञे तीअं अल्लाह जे महिरबानी सां रमज़ान जी अज़मत ऐं बरकत रब वधाईंदो थो। शान ईमान वारो महीनो पंहिंजे पुजानीअ ते पोइते रवां दवा आहे
पर असां रमज़ान जो कदर करे न सघियासीं। जो ख़त्म पाक क़ुरान जो पूरो थियो 15 अंगोठी क़ुरान जा ख़त्म पूरा थींदा था अचनि। बाक़ी ॾियार थोरड़ा उन जो कदर कयो। अल्लाह जा एहसान थिया जे रब करीम तव्हां असांखे इंसान बनाई मुसलमान बनाई मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बनाई जे मोहम्मद जे सदके अल्लाह कुरान भी ॾिनो जुमे जो ॾींहुं भी ॾिनो लैलतुल क़द्र जी रात भी ॾिनी त अल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके अल्लाह साईं असांखे ईमान ॾेई रमज़ान ॾेई हे मस्जिदूं ॾेई असांजे मथां रब महिरबानी करे। रमज़ान जो महीनो तो जे रमज़ान जे 3 तारीख़ ते अम्मा साइन फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी वफ़ात। रमज़ान जो वो महीनो आहे जंहिंमें अम्मा ख़दीजतुल कुबरा मदीने जे मीर जी पहिरीं पहिरीं घरवारी उम्मुल मोमिनीन जी वफ़ात। ये रमज़ान जो वो महीनो आहे जंहिं महीने में मुझे सोने अली जी शहादत। रमज़ान जो महीनो आहे जो अम्मा आशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा मुतहरा मरियम इस्लाम हफीब इस्लाम जी वफ़ात। ये रमज़ान जो वो महीनो आहे जंहिं महीने में अल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा के फतह मक्को ॾिनो मक्के जी फतह। ऐं रमज़ान जो वो महीनो आहे जंहिं महीने में बदर जी लड़ाई लगी इस्लाम जी पहिरीं पहिरीं लड़ाई। तहां असांखे त कुरान मुफ्त में मिलियो हे मस्जिदूं मुफ्त में मिलियूं हे कुरान जा हाफ़िज़ मुफ्त में मिलिया ईमान मुफ्त में मिलियो मस्जिद मुफ्त में मिली पर सदको वञासि मिठे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेहरबान नबी भी अल्लाह असांखे मुफ्त में ॾेई का भी असां तकलीफ़ न कई असांखा जग न कई असांखा तलवारा खणी करे पंहिंजे ज़ातिया जे करे कई झेड़ा थिया हूंदा कई बुकूं काटियूं हूंदुसीं पर दीन इस्लाम जे ख़ातिर हिक भी असांखे तकलीफ़ न आई आई न पर दीन इस्लाम ऐं क़ुरान कीअं पहुतो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक में रब जी तौहीद जो ऐलान कयो। 13 साल मक्के पाक में काफ़िरन मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मक्के मां लदायो तलवारा खड़ी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाजे ते रात दराजो 100 जना काफर अबू जहल जे निगरानी में उन जे सदारत में मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कत्ल करण जे लाइ आया। नबी के खत्म कयूं अल्लाह पांजे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चयो मुंहिंजा महबूब पांजे बिस्तरे ते अली के सुमार। अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते वञी करे मुंहिंजा हबीब करीम मक्को छॾ मदीने जे मीरा आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो मुंहिंजा मौला मां कीअं वञा ये वडा वडा तोड़ा पानियों करे बीठान तलवारों कयूं करे बीठान। अल्लाह फरमाए वल्लाहु यासिमुका मिनन नास। सोना मां जो वेठो आया सोना गणती साजिया सोना अली के सुमार। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब फरमाए महबूब वारियमा मुठ पर वमा रमईत इद रमईत वलाकिन अल्लाह रमा। मुझा सोना वारी मां मुठ भरे करे खणे तू तो चुचान मां अल्लाह पाण तो साईं जन मुझे मौला अली के जो सोना अली मुझे बिस्तरे ते सुम। रमज़ान जे फजीलत जी तव्हांखे ख़बर दर्जो केॾो। हिकिड़ी ॻाल्हि या ॿुधाए छॾियां इहा रमज़ान जी एॾी बरकत आहे जो रमज़ान जी पहिरीं रात अल्लाह 10 लख मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जा गुनाहगार जहन्नम खां आज़ाद करे जन्नत वारा बनाए।
वरी 10 लख ॿिया वरी 10 लख रोज रोज 10 लख 10 लख 10 लख अॼु काई रात 2 करोड़ आजाद थी चुका घणा अब घणा 2 करोड़ अया 10 रातियूं पोइ आहिनि रोज 10 लख अया करोड़ पोइ थी आखिरी रात ताईं 3 करोड़ थींदा मोहम्मद जा गुनहगार उम्मती जहन्नम खां आजाद थी जन्नत वारा थींदा पर ॿुधो ॿुधो आखिरी रात ईंदी न अल्लाह फरमाईंदो मलाइको घणा जहन्नम खां कैदी आजाद कयोसीं साईं 3 करोड़ रब फरमायो अॼु वरी 3 करोड़ ॿिया मोहम्मद जा गुनहगार उम्मती जहन्नम खां आजाद करे जन्नत वारा बणायो माना 6 करोड़ ईदी रहमत वारो महीनो पोइ बि तव्हां लड़ी न आयासीं पोइ नबी साईं फरमायो अल्लाह चयो त मां उनखे पंहिंजी रहमत खां कटे छॾियो जो रमज़ान में अची मूंखे परचाए न मां हिनखे निभागे खे पंहिंजी रहमत खां कटियो जिब्रील चयो मां बि बेज़ार हुजूर फरमायो मां बि चटे खां बेज़ार अञा 10 ॾींहं अथव परचाइण जा परचायो परची वञे त हिकु राति में ई परची हा परची वञे त हिकिड़े मिंट में परची वञे अल्लाह परचाइण सफ़ा सवलो अचो अर्ज़ पियो कयां त नबीअ खे तकलीफ़ आई मक्को छॾे मदीने हज़रत अबू बकर सिद्दीक़ गुलनि ते खणी गार ते पहुतो होॾो मदीने वारनि खे ख़बर पई ॿुधो ॿुधो फरमाईंदव साबिक़ून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार खटी विया मुहाजिर ऐं अंसार मुहाजिर ने हिजरत कई अंसार ने उन्हनि जी वरी नुसरत कई इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्को छॾे मदीने तां वञनि पोयां मुस्लमान भी मोहम्मद जे पोयां किन ज़ाल छॾी किन बच्चा छॾिया किन घर छॾियो किन अबो छॾियो किन अम्मा छॾी कंबर जा ग़ैरतमंद मुसलमानो मोजे साईं जो सहाबी नंढड़ो पुटड़ो उनखे खणी करे मदीने थो वञे अबू जहल चवंदो हो मोहम्मद अकेलो वियो आहे त ॿिया मके जा माण्हू न वञनि अॻ वठी करे जेको हिजरत कंदो उनखे मोटाईंदो हुयो नंढड़ो हाय सहाबी आहे पंहिंजे पुट खे खयो करे निंदो थो वञे अबू जहल गुरनुस काॾे थो वञे चई मां मदीने थो वञा चई नंढड़ो काॾे खयो अथई चई मुंहिंजो पुटड़ो अल्लाह अल्लाह अबू जहल पुट खसियोसि इनजे करे त पुट त छॾे कोन वेंदो अबू जहल जे दिलि में इहा ॻाल्हि हुई त मां पुट खसींदो मां सालियो ईंदो मोटी ईंदो पुट त वधीक प्यारो हुयुंदुसि अल्लाह अल्लाह सहाबी सगोरो तो जे अबू जहल ॻाल्हि ॿुधो मता सम्झे त पुट खसियो त मांस मोटंदो न तोखे भुल मता सहल में ॻाल्हि हुजई त पंहिंजो पुट प्यारो अथसि न मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम हिन पुट खां वधीक हिन जान खां वधीक मिठो मोहम्मद प्यारो मांखे पुट प्यारो न आहे जान प्यारी न आहे बच्चा प्यारा न आहिनि मोहम्मद वधीक सहाबा के पंहिंजी जान खां वधीक मोहम्मद खणी हलियो वरी मदीने वारनि खे ख़बर पई त मोहम्मद थो अचे त उन्हनि वरी केॾी कुर्बानी कई ॿुधो ॿुधो केॾी कुर्बानी कई जेके 2 घर रहा न हिकिड़े खे चवंदा तूं मदीनो मक्को छॾी आयो आहे न दीन इस्लाम जे ख़ातिर तंहिंजे करे हिकिड़ो घर मां तोखे थो अदा बंगलो आहे न हिकिड़ो बंगलो मां थो खणा ॿियो तूं खण अदा मूंखे बाग बहन न हिकु बाग मां थो खणा ॿियो बाग तोखे थो ॾियां एतिरे क़दुरु साहबा जी कुर्बानी अबा ही त कप बस ॿुधो चई बाबा ॻाल्हि ॿुधो कंहिंखे 2 साल न 2 केरु करे ईअं केरु करे जिनके 2 साल हो न चई यार तू दीन इस्लाम जे ख़ातिर 2 साल छॾे आयो आहे न चई हा चई मूंखे 2 साल हुन मां हिक खे तलाक थो ॾियां इद्दत पूरी करे उन सां निकाह थो वञे सलाम
उन्होंने उते वतन चलिया, घर चलिया, माल चलियो, बंगला चलिया, बाग चलिया, हेले आया, हिन पांजे बागन में उनके हिस्सो दिनो या इयो चाहे या चाहे खटी विया न गालायो ना अब गालायो ना और फिर इयो अल्लाह तता के माल वडो दिनो रब गंजन ना दिना थे ना ना ता मन्यो जा दिना थे ना चो अल्हम्दुलिल्लाह मां दुरो तो जानदा ता पांजो बंगलो खपायो मस्जिद के छत में चढ़ाई न तो चवा पर जे हिम्मत कंदउ न अल्लाह जो कसम हिन घर में हिन मस्जिद के छत पे होरियांदा चो यार ई भाई वडो कारी गुलाम हैदर वडो रखियो बाकी वडो रखियो थी उन खबर आ त अल्हम्दुलिल्लाह करो इनके रब साईं बिना पुछा जे बार घणा तो चो न सुभान अल्लाह खुश दो ना ता सखियो न सखिर के अल्लाह बार घणा नींदो आ कंजे करे बार घणा और जे भी मदरसे में वन हर मदरसे में बिरोई आहिनी या भी जो ज्यादा हर मदरसे में बिरोई माना बिरोई ने को सवा जनो त मदरसो थे न तो कोन जे सिंध सजी में जा बलूचिस्तान में सिंध सजी में वणो जाथे वणो उते हर मदरसे में बिरोई जा बचड़ा आहिन इन गाल मा या गाल साबित आ त बिरोई जे दिल में मोहम्मद मुस्तफा जो प्यार भी आ दीन इस्लाम सा मोहब्बत भी अथन मुजाहिद प्रभु दो अर्दो खणी आयो आया मदीने वारन मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहाजिर साहबन सा हिजरत कई उन्होंने हिजरत कई नुसरत कई अबू जहल के पेट में सूर पयो तो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के छड़नो ही ना यार तवज्जो कयो हजारों जना वठी करे मदीने वारन जे मथा काह करे आयो मुझे सैय के पतो पयो यार गाल बुधो अबू जहल जे दो 50,000 जना वठी करे हजारों घोड़ा हजारों ढाला हजारे तीर आए अचे तो असाने मथा हमले करण जे लाइ मुसलमानों निकरी अचो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ऐलान खां बाद में इन्हनि मदीने वारनि इन्हनि मुहाजिरनि इन्हनि अंसारनि ये न चयो त साईं असां ताज़ा ताज़ा घर छॾे आया आहियूं मको हिते तया घर ही कोन ठया हने हाणे त असां जंग ऐं लड़ाई जे पोजीशन में भी न आहियूं ना 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 हुजूर जो ऐलान ॿुधो निकिरी आया गरीब हुया मिस्कीन हुया कंहिं वटि हथियार हुया कंहिं वटि न हुया तवज्जो कयो ख़ुदा जी सा जो कसम आहे हिकिड़ो सहाबी जंहिंजो नालो उकास गरीब तलवार कान्हे कजीअ जी नंढी लठ खणी करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आर्डर ते निकिरी आयो मुंहिंजे साईं जे भरसां बि करे चवे तो मुंहिंजा साईं गोर वञा ऐं कुर्बान वञा तव्हांजो हुकुम मिलियो मुंहिंजा साईं मांखे हथियार को न हुयो लठ खणी करे निकिरी आयो आहियां हुजूर फरमाए सो कासा मुझा साईं उकाशा मोटी अलो हथियारे दाना घिने जमायत भी तोड़ली ताकत मजबूत पयो ओ गलो मुझे साईं जो साहबी उकाशा रोई वेठो रोई करे चवे तो ओ मुझा साईं असां मूसा जे सहाबा वांगुरु न आहियूं जो चऊंस त अंत व रब्बुक फक़ातिल इन्ना हुना काइदून मूसा तू तुझो अल्लाह वेड़ो ना ना मुझा साईं असां तव्हां जे अॻियां असां तव्हां जे पोयां असां तव्हां जे सजे असां तव्हां जे खबे मोहम्मद मुस्तफा के पहुंचे ओ मुझा साईं बजा बच्चा बार पांजो माल तो मोहम्मद मता घोरे छड़ींदासे पांजो जानियूं तुझे मता कुर्बान कंदोसे पर पांजे मुझा साईं तुझे वार मुबारक के कोसो वाव लाणो कोन दींदासे
आधा तो चोद हुजूर मुर्गा पान फरमायूं का सा पुत्रा चई थी लठ पाना वठी हाथ में अचई थी बुधो हिया करे सही उछली जप जाए हज़रत का सोचे तो मुझे साईं लठ उछली झपी न सघियुम किरी पई वनी खे वजन वनी जो लठ खणा त मूं वारी लठ नहीं आया जो नज़र कया त मुझे मिठे मोहम्मद मुस्तफा सदको वञास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मुबारक मां हुआ खजीअ जी काठी किरी तलवार बणजी वई हुई ॾाढा त चओ वाह मुंहिंजा साईं मां कुर्बान वञा तुंहिंजे हथ मुबारक जे मोजिज़े तां हा हे साईं ऐलान क्यों नंढड़ा भी निकरी आया वडा 311 जना बननड़ा भार ने हितरा ए नंढड़ा जे बरुंजा बार बैठो नंढा भजंदा आया अमर के जो अमड़े जी बचो अमा हुजूर ऐलान कयो असा हलो वणो जिहाद अम्मा जल्दी में बचण के भाकुर पाए चुन्नी दई अम्मा हलो मां बचड़न के भाकुर पाए चुन्नी दई हथ में तलवारा दई चवे थी ओ मुंहिंजा बचड़ो वञो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे बुलंदी जे लाइ ओ मुंहिंजा बचड़ो वञो पुट ॻाल्हि ॿुधो जिहाद जे मैदान में पुठी ॾेई न भॼिजो ओ मुंहिंजा बचड़ो ॻाल्हि ॿुधो पुट चिता जे पुठीअ में ओयो तीर ऐं तलवार जो मां थाव न ॾिसां वञो मुंहिंजा बचड़ो या त मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे मथां पंहिंजी जान घोर करे अचिजो या मुंहिंजा बचड़ो मोहम्मद मुस्तफा जे दुश्मन के जहन्नम रसीद करे पोइ मोटजो नंढड़ा भॼन या रसूल अल्लाह से बीजो साईं बीठा वडी साईं पाण कमान कई साईं असां जिहाद ते हलंदासीं पर ताजी उम्र त नंढी आहे कद बि काने ताकत बि काने मोटी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यो ख्याल हो त नंढड़ा का बहादुर खपन वड्डा खपन ताकत हेठ वरी जोर बनो तो भजी न वञे ॿार साईं ने फरमायो यार उम्र नंढी अथव कद नंढा अथव ताकत कोन्हे मोटो बेवारे रोई करे चवंदा या रसूल अल्लाह साईं बेवारे अलाए उम्र हुजे अलाए हयाती हुजे अलाए न हुजे अज मौको मिलियो आ उम्रियूं नंढियूं हन पर जो मौत याद आ मौत असां के मौत याद न अचूं ॾाढी थी वयूं जंगा ॾकन थियूं चवंदा न यार अञा हिर्स अब ॻाल्हाईंदे त पोइ मां आवाज़ कीअं कयां ये कसम मोबाइल सब खपायो मस्जिद में चंदो जो या चुप करे वियो तवज्जो पानी तो सही कोराए पानी साईं घर में वड्डो हले नंढो मोटी वञ नंढड़ो बियो चवे मोटी वञा अम्मा छा चवंदी भजी आए भजी मां चवां भजी आहे हिक जेड़ा बैठो का कंद भजंदो आयो मुझे साईं के चई मुझा साईं मां कुर्बान वञा साईं मुखे भी वरतियूं हलो पुट उम्र नंढी अथई कद को नहीं ताकत कानई रोई करे चवे तो मुझा साईं मुझी उम्र नंढी आ कद नंढो आ ताकत मुझे भाग मुखे घणी आ भली मल भी विड़ाई सही ता साईं मल विड़ाई सुनो साईं यो शौक यो छा बाबा शौक आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुर्गा पान फरमाए ठीक आ भाकुरड़ा पाए बाहर पान में बीठान नंढो दो चवे सदा मुखे छड़ियो तो वनी
मोटी वजा अम्मा छा चवंदी अदा मां छा कया तो के मुंहिंजो साईं न तो वरतियूं हले इन जे करे न तो वरतियूं हले तो मिर काने कद कोने ताकत जी ख़बर त अल्लाह के हुजूर सन ॾाढाई तमाम मेहरबानी कर हाणे भाकुर पाए बीठने अदा मेहरबानी कजाए मां जा टोणा तू करीब मां भी याद दे अल्लाह ये जो चाटड़ो है करीब हुजूर फरमाना यार अबियो दफो भी विड़ो वरी व्या भाकुर पातो नंढो दो चे वडे ओ मुजाद यार इस जो मसलो न समझ जाए मेहरबानी कजा वरी जो है करीब उठी भी चवे दो मुजा साईं मां मारे वयो मास मोजो साईं मुर्गा पान फरमायूं हलो जिहाद जे मैदान ते आयो मैदान बदर होना भी आया काफर होनो हजार जना हजार घोड़ ऐ मोजो साईं पान सिपियूं पियो सिदियूं कराए हुजूर पान कमान संभालियूं बीठो अंबर जा मुसलमान 27 जंगनी मुझे साईं कमाल संभालिया सदको वञास मुझे मिठे मोहम्मद मुस्तफा के आवाज को हाय सखी जी कतार में बिहार का सबनी सखीन जो सरदार को नजर दे मुझे साईं के बहादुर जी कतार में बिहार सबनी बहादुर जो सरदार को नजर दे मुझे साईं के सोहन जी कतार में बिहार सबनी सोहन जो सरदार को नजर दे मुझे साईं के आए 1.25 लाख नबी जी कतार में बिहार सबनी नबी जो सरदार को नजर दे मुझे साईं के ये देखो चरने जी कतार में बिहार द मोहम्मद मुस्तफा सिपा सालार को नजर दे दादा दादा सुभान अल्लाह आका साईं पण सिफू सिदियूं प्याकन सिधा दी ए महीनो केड़ो रमजान केड़ो अल्लाह जो नालो गालायो रोजा सबनी के रोजा मथरा उघाड़ा किंजा पेर उघाड़ा किंजा पुठा उघाड़ा इन साहब ने के गारियों दो बुडण जो मकाम असा न रोजा रखो असा जन्नती असा दाढ़ी कूड़ियों तभी जन्नती असा ब्याज खाऊं तभी जन्नती बीठा मैदान बदर में मोहम्मद जी हुक्म ये कतार बजा नंदड़ा भाई रवि बीठा जी हजरत अब्दुल रहमान बिन औफ नाले सहाबिया वड्डो पैसे वारो हो वड्डो इधर ही आदमा के पैसवा तमा वसनो नमाज पढ़ा जिहाद ता क्यों न वो भी मुझे साईं जा 1.25 लाख सहाबी नबी अभी 1.25 लाख कंबर वारो 1.25 लाख नबी मां अल्लाह 313 रसूल चूंडिया 313 रसूल जाके जेबो नबी रसूल में फर्क रसूल उनके चेबो आजे के बाजार द तौर ते शरीयत मिले आई नबी उनके चेबो आजे उन रसूल जी शरीयत के खड़ी हलाए असा जो नबी रसूलन जो भी सरदार जो 1.25 लाख नबी जो भी सरदार उन जा 313 रसूल 1.25 लाख नबी मा 313 रसूल मोहम्मद मुस्तफा के भी 1.25 लाख सहाबा सहाबी जाके चेबुआ मन सोहिब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान जी नजर सा मुझे मिठे मोहम्मद मुस्तफा सदको वञास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे जी ज़ियारत कई होजे उनके चेबुआ सहाबी मोहम्मद मुस्तफा जी सोहबत मिली होजे से 313 ये नबी मोहम्मद मुस्तफा जे सहाबा मा 313 रब जोड़या जेके अज बदर जे
मैदान में बीठा हुआ मथड़ा उगड़ टेढ़ा उगड़ पर यार रेसो तेरा ने रसूल ने मां अल्लाह का नबी उल्लासम नबी पैदा कया है उल्लासम पैगंबर चूंडिया इनो 313 साहब ने मां अल्लाह का साहब जेके अशरतुल मुबश्शिर चेबो जेके मोहम्मद मुस्तफा तेरे चयो हो मोहम्मद जा सब सहाबी जन्नती पाण फरमाए जे मुझे चेहरे के रहा मुझे चेहरे के तो निमता जहन्नम जी बाय हराम पर रा मन रानी जे मुझे सहाबी के दो उन ना भाई जे मता भी जहन्नम जी बाय हराम कंबर वारो रब्बे मोहम्मद जो कसम सहाबी खुश नसीब जेके मुझे सही पाक ज़बान से चयो हो अदा तू जन्नतिया अदा तू जन्नतिया मुझे से फरमा अबू बकर फिल जन्नह उमर फिल जन्नह उस्मान फिल जन्नह अली फिल जन्नह तला फिल जन्नह जुबैर फिल जन्नह साद फिल जन्नह सईद फिल जन्नह अबू उबैद बिन जर्राह फिल जन्नह आए अब्दुर्रहमान बिन औफ फिल जन्नह मुझे सही जी ज़बान मुझे मोहम्मद जी ज़बान पंजी मर्जी से न ॻाल्हाईंदो अल्लाह कुरान में चयो रब कुरान में फरमायो कारी गुलाम हैदर के दावत चुनवारो मुसलमान तव्हां सब ॾाढो सुभान अल्लाह चो तमा अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ो फरमाईंदा वमा यौदिकु अनिल हवा इन्हो इल्ला वहयु यूहा जेको ॾाढा सुभान अल्लाह चो तो मूंसां गॾु मदीने हलंदो मोहम्मद मुस्तफा जी ज़बान कॾहिं बि कूड़ी ॿुधो ये ॻाल्हि मुमकिन आहे लही अचे आसमान लही सघे ज़मीन मथे वञी सघे थी सोन कूड़ो थी सघे थो जबल पंहिंजी जाइ छॾे सघे थो कंबर वारो हीअ ॻाल्हि नामुमकिन जो सदको वञास मोहम्मद जी ज़बान कूड़ी थे न चो मोहम्मद जी ज़बान सच्ची आ दुनिया जे सभिनी सचन जो मोहम्मद सरदार आ अबू बकर तू जन्नती आ उमर तू जन्नती आ उसवाणे वधी कहाणी मोहम्मद जी ज़बान नबी जी ज़बान कुरान में बयान फरमाइंदा ला तुहर्रिक सुभान अल्लाह फरमाइंदा ला तुहर्रिक बिही लिसानक लिताजल बिही इन्ना अलैना जमअहु व कुरआन मोहम्मद मुस्तफा जी ज़बान जने जिब्रील कुरान पे पढ़े मोहम्मद पोया पे पढ़ंदो वने टक्कर पे करे मता आयत मता सूरत मता ज़बर से रहजी वनी अल्लाह फरमाना ना ना मुझा सोना जिब्रील तुझू उस्ताद ना गो ला तुहर्रिक बिही लिसानक लिताजल बिही मोहम्मद तू बाजी ज़बान के तहर्रुक न वठो टक्कर न कर मुझा मोहम्मद इन कुरान के तुझे सीने में जमा भी मारब कंदुस बयान ज़बान सा तुझे अदा मारब पाण कराईंदुस अबू बकर फिल जन्नत ज़बान मोहम्मद जी फैसलो ला तुहर ममा यंतिकु अनिल हवा इन्नु इल्ला वह अबू बकर फिल उमर फिल जन्नत अब्दुल जब्बार तो मुला तो बेर वारो तो रसूल महमूद तो मोहम्मद तो सदको वन्यास अबू बकर फिल जन्नत नबी ने फरमायो जन्नत के 8 दरवाजा घणा बाबा 8 जहन्नम के हां सदको ने घणा 7 बुधो 7 सहाबा ता जोन या रसूल अल्लाह ता जे उम्मत मा केड़ो आ के एड़ो आहे जेके जन्नत जे 8 दरवाजा मा सद थे जन्नत जाओ नमाजी हेलिया ओ हाजी हेलिया ओ सखी हेलिया ओ मुजाहिद हेलिया ओ शहीद हेलिया ओ हेलिया सखी हेलिया आए को सदके लेण वाला हेलिया आए पाण फरमायो आए हिकड़ो मुजी उम्मत मां हिकड़ो एड़ो सहाया साबिया एड़ो मुजो यार
जेके जन्नत जे हर दरवाजे का नालो वठी करे सदुकदा कंबर वारो अब्दुल जब्बार गलत न तो गालायो जिम्मेदारी से तो गालायो जरूरत पौंदे त देखारी दो मां मोहम्मद मुस्तफा का पुछंदा सही केड़ा बार फरमायो मुजी उम्मत में वो मानू आ जेके जन्नत जे अठड़ी दरवाजन मां नालो वठी सदुकदा जो नालो अबू बकर सिद्दीक दादा तो चौद सिद्दीक जा आशिक ॾाढा चओ बुधो ये अबू बकर सिद्दीक अबू बकर फिल जन्नह उमर फिल जन्नह उस्मान फिल जन्नह अली फिल जन्नह नबी ने फरमायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेरे जन्नत जी बिरशारत ॾिनी उहो जन्नती जवान विच में बीठो आहे हेॾो बि नंढड़ो दिल में थींदो त भई यार अॼु दूबदू लड़ाई आहे त मता ॿार भॼी न वञनि एतरे में हुया दहेड़ो वारे नंढे चयो चाचा अब्दुल रहमान चाचा अबू जल अराड़े समझो था न चाचा अबू जल किथे आहे अब छो चाचा मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुश्मन ना मोहम्मद के मक्के में लड़ायो थई चाचा बुध चाचा इस्लाम जो दुश्मन कुरान जो दुश्मन दीन जो दुश्मन अहल बैत जो दुश्मन मोहम्मद सहाबा जो दुश्मन ना चाचा बुध वड्डो फिरौन नबी से फरमाया मूसा जे फिरौन का मुझो फिरौन सत फिरौन मूसा जो हो न जो न रब्बुकुम अला माता जो वड्डो रब अल्लाह पांजे लश्कर सा बोड़ाए मरण माल चेबो अल्लाह तो फरमाया अगरकना आल फिरौन व अंतुम तंजुरून मूसा जरे पार थियो त फिरौन लश्कर सूदो पियो अचे आल के वर्दियों पे अचे ज़ाल कद को नहस आल माना जेके कद हुयस उनके आल चइबो आ जेके वा अगरकना आल फिरौन आल कदस आया जो दरिया हमें मूसा के जी मूसा जी मुजाल साईं मां काले वञा नवा मुसलमान कलमे आणवर हेना पाए होना पानी फिरौन पोया तो अचे अॻियां तुरियो मूसा जे सहाबा जो मूसा माराए छॾी मूसा मरी वियासे अॻियां तुरियो पोया जेको आहे फिरौन अल्लाह अल्लाह मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा इएं चयो हाय मूसा चयो कल्ला हर किसी न थींदो साईं कीअं न थींदो मुंहिंजो अल्लाह मूंखे फिरौन जे हथां कोन माराईंदो साईं साम्हूं ॾिसे थो पोयो अचे थो अॻियां ॾिसे थो तरियो अल्लाह अल्लाह मूसा छा चयो अंबर जा मुसलमान अल्लाह जो क़ुरान थो फरमाए रब फरमायो मोहम्मद मुस्तफा पाजी उम्मत के बुधा द मूसा नबी च काल कल्ला इन माई रब्बी सयाहदी दादा द चलो सुभान अल्लाह चई हर किसी न थींदो मुंहिंजो रब मूसा गल्ला पार है मां के रस्तो दींदो दरिया हुआ मूसा हो लिसे दो अच्छी हो जालिम लश्कर सुदो अल्लाह फरमाए मूसा जी मुझे अल्लाह छा कहला सही हो नो अचे तो एनो पानी हाथ में सा दई लट हण दरिया के रस्तो जाए सही को बिरोया को मुगेरिया को सिंधिया को बरोचा को केड़ोआ को सुमरोआ को शेखा को गोपांगा एकले रस्ते में से कोन टला रब तो फरमाए घणी कौम थी से 12 रब तो फरमाए लटण दरिया हमें तू जो कमा त मूसा ना पानी में 12 रास्ता ठहण में अल्लाह जो कमा
मूसा जो मोजा छक्का जो कढाई 12 रस्ता हलो बाबा हलिया विया फिरौन जो लश्कर पोयो अचे पो फिरौन जी घोड़ो समझी गयो पानी त आहे ही कीअं था वञनि जो पानी त हली थो ही कीअं था वञनि फिरौन चस त हल हल हले ई न मलाइको आयो अगियो घोड़ी थी ऐं अगियो जो हलो त फिरौन जो घोड़ो पोयां जीअं जो विच में आया रब फरमायो ओ दरिया पांजी मौज में वहण शुरू कर दरिया का जो चवण वठंदो पानी बाए ये जो हलो न हाणे बुॾे एडो फिरौन सख्त फिरौन मरण मल जी आमनत बिही बनु इसराइल व अना मिनल मुस्लिमीन हाणे तो चवे ओ मां मूसा जे अल्लाह जे मथा ईमान तो आणिया मां मुस्लिमीना जमात लिखी थी न मुसलमान न मुस्लिमीन अरे कादो के मुसलमान ही न समझन ई वर थातो तू न दी सलाम के न दी हां इनों सब कुछ जायज था गोह भी जायज था कुम्मी भी जायज था मटकर भी जायज था जागो था ना ई वरी बे वारे बुधाई मां रमजान जागो था ना सुभान अल्लाह न था जो बस 5 मिनट मां भी बस तो कया बतो ठरियो गलो के सही करायो वाह जो चल रे बाबा जाते वनी पेड़ तो खोले उते रंग ता लगा साईं मां चवा तो ये पान वरी करा मां त माखे भी त दे 3 साल 4 मां जाते मतलब तो कयो हराम जो को अचे मां वाइस भी हिते केदा ता जनो ते चरी बाय ना त ना न ता रब जी मर्जी जागो मरण माल चई आमनत बिही बनु इसराइल व अना मिनल मुस्लिमीन अल्लाह चए सुनाना तुजी तो हाणे कबूल नाहे कंबर वारो ये मूसा जी कौम जो पर यार गालिब ओ मोहम्मद जा उम्मती ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह बड़ी करे सिना कई दई या जखादा दई आए मानु सांस को हलो ना लो यार तवज्जो कर रुशवत भी पेट में याज भी पेट में सिना भी जुआ भी सही जिंदगी गुनाह करे 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 आने इस्राइल इन तईमते खुदा जी साजो कसम चवे तो मुझा अल्लाह मा तौबा गई इन तईमते अल्लाह इन तो जे 100 साल मुहकारो कयो तई गुनाह न करो ना 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 अल्लाह वल्लाह रब तो जो मुझा मुस्तफा बुदाए ने मुझो रब तो चवे नबी इबादी नबी इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम इन टाइम दे जे अल्लाह मा तौबा कई चवे तो चवे उस कबूल करे छरी मूसा जे मा तौबा कई चई ना नथी ना है तो तौबा कबूल मोहम्मद जो उम्मती गुनाहगार मरण माल भी जे मा तौबा कई चई कबूल कई वो भी है ना था तो वो भी ना था तो अकुल्ला अल्लाह जो सा तो जो ला सुलखना से फलियौम नजी कभी बदन कल तकून लिमन खल्फक आया पोए ने के देखारी ना से तेरो सालिम होयो वो मरण मालो ने चयो ताने मां तौबा कई पर हे फिरौन जो नबी साईं टक्कर में अबू जलियो मरण माल भी तौबा त न कई रहंदो बिन खे चे पो त ख्याल कजो मोहम्मद जी मरण माल भी मुखालिफत जो करे मरण माल अल्लाह अकबर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खी में जंदर प्यारो हेडो हजरत अब्दुल रहमान बिन फरमाए तो मां जो मानियो तो अबू जहल अच्छे घोड़े दे सोनो ताज ये जो आंगल शहर हो गए भाई जो आना बगल माइया ने क्रिया जी कमाल मा तीर निकरी वने एकरे चयो दाए त मथे वेठो ता घोड़े के टंगुड़ के टका जो कढ रही घोड़े जो टंगू वयू हमरा आयो बे तलवार खयो से खुदा जो कसम मुझे मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की में जंदर प्यारो मैदान बदर तो जो पैगंबर
चश्मे तर किरी पई चादर खड़ी नहीं सिद्दीक अकबर सिर सजदे में मुझे मौला माला ला इलाहा इल्लल्लाह जो वाज़ कयो तर तर ते वयो में 13 साल जी मुजी मेहनत अल्लाह मुजी गाल न प्या मञने रब माके मारू दिनो माके चरियो चयो अल्लाह अबू जहल वठी आयो 1000 जना मुजा 313 जना अल्लाह ओ चवंदा साकी ताकत घणी अज एक मुसलमान के न छडींदासे रब हो मानी खाई आ मुजो रोजो रखी आया पानी पी आया मुजा उन्याया उन जे हथ में तलवारूं मुजन जे हथ में लठड़ियों घोड़न ते मुजा पैदल पेरन में बूट मुजा पेर उगड़ उन जे मथ ते टोपला मुजा मतला उगड़ ओ करीम अल्लाह अबू जहल पियो चए हिक भी न बचंदो मुजा मौला सॼी दुनिया जे अंदर तुझी तौहीद बयान करवार 313 जना दई मुझे 13 साल जी मेहनत अल्लाह वल्ल मदीने जे मीर फरमायो अल्लाह अबू जहल के सामान ते नाज़ा मोहम्मद के रहमान ते नाज़ा मादो चांबो जो वेठवाना अया दुआ का गुण द बाहर नारा लगिया नारे तकबीर साईं तुझो दुश्मन वयो साईं बाहर निकता हजरत अबू बकर से वो न रो साईं तू न रो तो क्या अल्लाह अकेलो न चली तो के की चलींदो अकेलो न रो तुझी दुआ ट्रपी भाई नारो लगी हो साईं तुझो दुश्मन वियो पाण फरमान काले हो चे साईं मोहम्मद तुझो दुश्मन जहन्नम में वेंदो बियो काले वेंदो असा अबू जहल के मारियो होचे मां मारियो पाण फरमान ता बिनी मारे ता भाई जन्नती इन महीने में अबू जहल जहन्नम रसीद तो नर मुसलमान जी बच्चन था मोहम्मद मुस्तफा के अल्लाह फतह इन महीने में मक्को पाक फतह दो नबी से फरमाओ मक्के वारो पंजा घरन जा दर बंद कयो मां मोहम्मद जी जंग न थव सब ता जा कसूर माफ कयम अल्लाह सा रमजान में विड़ो अरे रमजान में विड़न मुसलमानन के मुसलमान जो सुकून तबाह करण यहूदी जो कम जो मुसलमान जे मथों बम फलस्तीन जे मथों बम उछलण यहूदी जी आदत आ पर याद रखी छडियो नबी से फरमायो यहूदी वलन तरजान कल यहूद वलन नसारा मुजा मोहम्मद यहूदी ए नसारा तो को कदे भी राजी न थींदा हत्ता तत्तबी मिल्लतहम जैसे दुनिया मिल्लत इख्तियार न करे ये हरामी असा को राजी न थींदा यहूदी हनूद भाई जालिम हन मुसलमान जा दुश्मन हन सुपर पावर अमेरिका ना है सुपर पावर अल्लाह ज़ात याद अज भी मैदान से अचन था इंशाअल्लाह मोहम्मद जो हिकड़ो उम्मती भी उन जे लाए काफी आ असा चवंदा ओडो 100 यहूदी हुजन हेडो पाकिस्तानी हिकड़ो फौजी हुजे मुकाबले में नहीं ईंदा चो इंशाअल्लाह इसराइल खत्म थींदो जो अमेरिका टुकरा थींदी हां इसराइल टुकरा थींदो अल्लाह मुसलमान के फतह दींदो मां दुआ करना आयो हां।